सदिन का कायम गडाफ सिटी पीने जे साफ़ पानी बिजली तालीम समेत समूरन सहूलतन का महरूम है। बिजली आए ब्रेक सजो ॾींहुं माना गुम सुबह का वठी माना गुम बिजली जी सूरत हाल इहा लगी पई। डॉक्टर भी ना आहे हिते। सरकारी अस्पताल जेका आहे 50% जी उनजो को हाल कोन्हे। उन में इलाज वग़ैरह जेको आम माण्हू में कोन थो थिए। पानी हिते बिल्कुलु ना आहे। लाइन जेका आहे उहा बि अञा स्टार्ट कान थिए ऐं का बि चीज़ ना आहे। मतिलबु सहूलियत जेका बि सरकार तरफ़ां हुजे उहा हिते कान्हे का। गडाप तकरीबन 500 साल का हिते आबाद है। हिते ॻोठाणा इलाइक़ा आहिनि। ही गडाप ही तव्हां ही शहर न चओ पर ही हिकु पसगिरदाई में जेके उनखे मोल कंड जंग शम इन खां अलावा थधो काठोड़ हबडैम इन खां वठी सभु इलाइक़ा हिन खे लॻनि था। इन जी जेका बि पहिरीं जेका सिचुएशन आहे हेल्थ जी आहे, द गवर्नमेंट शुड हैव टू प्रोवाइड फर्स्ट ऑफ ऑल the health facility because the fake and charlatan doctors we are facing so many problems of health. मेन मसलो पानी जो है, बिजली जो है ऐं सफ़ाई बिल्कुलु ना आहे। हिते जेके बि लोगन एडमिशन आहे उहा जेके न पंहिंजो मख़सूस जेके माण्हू आहिनि ऐं सुठो टपो उन्हनि जी सफ़ाई कनि था। आम ॻोठनि जी सफ़ाई बिल्कुलु नथा कनि। तव्हां हिते विज़िट बि कयो हूंदो त बिल्कुलु सफ़ाई न हुअण जे बराबरि आहे। ऐं ॿियो ॻाल्हि इहो त हिते जेके बि तालीम जेकी का अवेयरनेस कोन्हे। अॼु इमरान खान उनखे बि नाइल कराए छॾियूं, सही न। हाणे कहिड़ा ज़ालिम ईंदा ॿुधायो त हाणे उहे ईंदा त असांखे 150 रुपए किलो अटो खाराईंदा, 200 किलो अटो खाराईंदा। ॿिया गडाफ शहर जे अंदरि पाणी बि मौजूदु आहे, न आहे पर कॾहिं आहे त कॾहिं कोन्हे। बिजली आहे त कॾहिं कोन्हे। हाणे करियूं त छा करियूं? कंहिंजे लाइ वञूं? कंहिंखे चऊं? कंहिंखे चवंदासीं ॿुधायो? पाणी आहे कोन। ॿारो मतिलबु खारो पाणी पीए था। ग़रीब माण्हू किथां वठनि? सर 250 2,500 3,000 रुपया टैंकर मिले थो। 2,500 किथां अफोर्ड कनि? हिन वक़्तु बि हुक्मरान में ॾिसी विया आहिनि। अलाह में उमेदु आहे त इंशाल्लाह कुझु थींदो। बिजली ऐं पाणी इहो मसइलो हल कनि। बारिश थी वियो, मूंखे बुखार हुयो पर हिते का अस्पताल को सहूलियत न आहे। डॉक्टर फीस आहिनि त को कान आहे। असां शहर में 2,000 3,000 किराए भरे वेंदा आहियूं, को सहूलियत न आहे। रिक्वेस्ट बसि हाणे जेतिरो ज़ुल्म थी थो गॾाए मथां उहो हाणे घटि कनि। जेको असांखे सहूलियत ॾियनि असांजे ॿारनि जो, असांजो सिहत जो, असांजे जेका बि इलाही कुझु मसइला आहिनि असांजे इहे सभु असां सुकून खपे थो। कैमरामैन मंजूर नूरानी सां गॾु वहीद मुराद सियाल, KTN न्यूज़, गडाफ, मलीर, कराची।